एक ॾींहुं बादशाह घस वठियो आयो पे। घस तमामु सुनसान हुजे त बादशाह खे अचानक आवाज़ अचणु लॻो त आवाज़ इहो आयो त आऊं तो वटि अॼु अचां या तो वटि सुभाणे अचां। आऊं तुंहिंजे लाइ सुठो बि थी सघां थो ऐं तुंहिंजे लाइ बुरो बि थी सघां थो। त बादशाह इहो आवाज़ु ॿुधो ऐं चवणु लॻो त हीअ आवाज़ु कंहिंजो आहे। बादशाह परेशान थी वियो त बादशाह इन ॻाल्हि खे ध्यानु कोन ॾिनो ऐं उन आवाज़ खे ॿुधी छॾे ॾिनई ऐं पाण हलियो वियो वरी वापसी। वरी ॿिए ॾींहुं जॾहिं वरी उन रस्ते सां गुज़र थियो उन बादशाह जो त वरी बादशाह खे इहो ई आवाज़ु आयो त आऊं तो वटि अॼु अचां या तो वटि सुभाणे अचां। तो वटि ईंदसि त सुठो बि हूंदसि, तो वटि ईंदसि ऐं बुरो बि हूंदसि। त बादशाह परेशान थी वियो त हीअ आवाज़ु मूंखे छो पियो अचे ऐं चवणु लॻो त कंहिंजो आवाज़ु आहे, छा मसइलो आहे। कल्ह बि इहो आवाज़ु आयो, अॼु बि इहो आवाज़ु आयो। हिते बादशाह परेशान थी वियो त बादशाह सोचणु लॻो ऐं चवणु लॻो त इन ॻाल्हि जो कंहिंखां पुछा करियां। त बादशाह वरी बि उन आवाज़ जेको ॿुधो उनखे जवाबु कोन ॾिनी। बादशाह वरी पंहिंजे घर पंहिंजे महल वापसी मोटी वियो। त टे ॾींहं बादशाह वरी आयो उन रस्ते सां त वरी बादशाह खे आवाज़ु आयो त तो मुंहिंजे सुवाल जो जवाबु कोन ॾिनो। ऐं तो वटि अॼु अचां या तो वटि सुभाणे अचां। ऐं तो वटि ईंदसि, बुरो बि हूंदसि ऐं सुठो बि हूंदसि। त बादशाह परेशान थी वियो त आख़िर हीउ मसइलो छा आहे। ऐं बादशाह चवणु लॻो अॼु वञा इन ॻाल्हि जी बारे में ऐं पंहिंजी राणी ज़ाल खां पुछा करियां ऐं उन सां इहा हक़ीक़त करियां। त बादशाह उन आवाज़ वारे खे जवाबु न ॾिनो। बादशाह सिधो आयो पंहिंजे महल ऐं राणी खे चवणु लॻो त हिकिड़ो सुवालु आहे तोखां पुछा करियां थो। त राणी चवणु लॻी त भले तूं सुवालु मूंखां पोइ पुछा कजांइ, पहिरीं पाणी पी, मानी खा, खाई पी ऐं सुम्ही रहियो। बादशाह खे निंड अची वई। जॾहिं सुबुह थियो त बादशाह तड़ तकड़ में वरी वियो हलियो, राणी खां पुछा बि कोन कई। त बादशाह उन रस्ते सां मटियो। बादशाह खे वरी इहो साॻी आवाज़ु आयो। बादशाह माॻे परेशान थी त हीउ मसइलो छा आहे। त बादशाह उन आवाज़ खे वरी बि जवाबु न ॾिनो। बादशाह सिधो आयो वापसी। त बादशाह परेशान हुजे त हिते वज़ीर बादशाह खां पुछणु लॻो त बादशाह सलामत छा थियो आहे तव्हांखे कुझु ॾींहंनि खां ॾिसां पियो त तूं परेशान आहीं। त हिते बादशाह चवणु लॻो त ॻाल्हि ई अहिड़ी आहे, उनजे करे आउं परेशान आहियां। त वज़ीर चवणु लॻो त कहिड़ी ॻाल्हि आहे, मूंखे ॿुधा, मूंखे बि ख़बर पवे तव्हां छाजे करे परेशान आहियो। त हिते बादशाह चवणु लॻो त हिकिड़े रस्ते सां मुंहिंजो गुज़र थिए थो, उतां मटां थो, उहो सुनसान रस्तो आहे, मूंखे उते अहिड़े क़िस्म जा हीअ आवाज़ अचनि था। त हिते वज़ीर चवणु लॻो त इहो आवाज़ु तमामु ख़राबु आहे ऐं इहो आवाज़ु अचे थो त तूं तमामु बुरे वक़्त में अची वेंदे। जेकॾहिं तूं इन आवाज़ खे जवाबु ॾिनो, अॼु चवंदे त अॼु ईंदो, सुभाणे चवंदे त सुभाणे ईंदो, इहो तुंहिंजो आहे बुरो वक़्तु। हाणे इहो तो ते अचिणो आहे, उहो तो ते ईंदो। तो अॼु चयो त अॼु जे टाइम में तो वटि इहो बुरो वक़्तु अची वेंदो। हींअर तव्हांजी जवानी आहे, तव्हां बुरे वक़्त खे मुंहुं ॾेई वेंदा। जेकर तव्हां उनखे जवाबु ॾिनो सुभाणे अचु त सुभाणे जो मतिलबु त तूं जॾहिं पोड़ो थींदे त उहो बुरो वक़्तु तॾहिं ईंदो। हींअर तुंहिंजी जवानी में आयो त तुंहिंजे लाइ भलो आहे, बुरे वक़्त खे तूं मुंहुं ॾेई वेंदे। पर जॾहिं तो हा कई त तुंहिंजी बादशाही वेंदी हली, तुंहिंजो राजपाट सभु हर शइ ख़तमु थी वेंदी। त हिते बादशाह तमामु परेशान थी वियो ऐं वज़ीर खे चवणु लॻो त हाणे आउं कीअं करियां। त वज़ीर चवणु लॻो त हाणे जेको तो ते अचिणो आहे सो अचिणो आहे, उनखे मुंहुं त तोखे ॾियणो आहे। त बादशाह वज़ीर खे चवणु लॻो त मूंखां जेका बि ग़लती थी हुजे त मूंखे माफ़ु करे छॾी। मूं काफ़ी टाइम तोसां गुज़ारियो आहे, थी सघे थो आऊं वञा उन आवाज़ वारे खे जवाबु ॾियां ऐं मूं ते बुरो वक़्तु अची वञे ऐं मुंहिंजो राजपाट न रहे, तूं मूंसां गॾु न रहीं, तंहिंजे करे तोखां माफ़ी वठां थो। त वज़ीर चयो त इहा ॻाल्हि न कर, अलाह बहितर कंदो। त बादशाह उन वज़ीर खां मोकिलाए, सभिनी खां मोकिलाए पंहिंजे हिसाब सां आयो उन रस्ते सां त इहो साॻी आवाज़ु आयो। त हिते बादशाह उन आवाज़ वारे खे चवणु लॻो त भले तूं अॼु ई मूं वटि अची सघीं थो। त उते अचानक ईअं थी वियो त बादशाह जो घोड़ो बि ग़ाइबु थी वियो। बादशाह जो क़ीमती लिबास, सोना ताज सभु ख़तमु थी विया। बादशाह खे हिकु आम सादो लिबास थी वियो। बादशाह सिर्फ़ु हिकिड़ो आम माण्हू थी वियो। मतिलबु त बादशाह जो उन टाइम खां उन महल खां बुरो वक़्तु शुरू थी वियो। त बादशाह चवणु लॻो त मुंहिंजो बुरो वक़्तु अची वियो, मूंखां मुंहिंजी हर शइ खसिजी वई। ऐं बादशाह ते चवणु लॻो त आउं वञा मुंहिंजे महल ऐं ॾिसां मुंहिंजी राणी खे ऐं मुंहिंजे ॿिनि पुटनि नंढनि खे ॾिसां कहिड़े हाल में आहिनि। त बादशाह अचे त बादशाह जो महल हुजे ई न, हिकिड़ो वणु हुजे, उन जे हेठि उहा बादशाह जी ज़ाल राणी ऐं बादशाह जा ॿ नंढा पुट वेठा हुजनि ऐं राणी रोए पई। त बादशाह उते आयो त राणी चवणु लॻी त बादशाह सलामत हीउ छा थी वियो, पाण खां त हर शइ खसिजी वई। त हिते बादशाह चवणु लॻो त का ॻाल्हि न आहे, रब जे तरफ़ां हिकिड़ो बुरो वक़्तु आहे सो पाण ते आयो आहे, सो निकिरी वेंदो। त राणी चवणु लॻी त अलाह खे बि बुरो वक़्तु पाण ते ई आणणो हो, जॾहिं त पाण अहिड़ा माण्हू ई न आहियूं, सुठे तरीक़े सां पाण पंहिंजी बादशाही खे हलायो आहे।
पोइ बि पाण ते अलाह साईं बुरो वक़्तु नाज़ुल करे छॾियो। त बादशाह चवणु लॻो त हाणे जेको थियणो हो सो थी वियो। अमीं परेशान न थियो, अमीं रोयो न। आऊं कमाईंदसि, अव्हांखे खाराईंदसि, तव्हांखे आऊं कंहिं बि हाल में ॾुखे वक़्त में कोन छॾींदसि तव्हांखे आऊं। त बादशाह उन राणी खे पंहिंजे ॿिनि पुटनि खे वठी ऐं कंहिं अहिड़ी जॻह ते निकितो ऐं चवणु लॻो त वञूं अहिड़ी जॻह ते ऐं उते वञी कमायां ऐं पंहिंजो पेट गुज़र करियां, पंहिंजी राणी खे बि संभालियां पालियां, पंहिंजे बचनि खे बि पालियां। त जॾहिं बादशाह ऐं राणी उन जा 2 पुट आया पिए त अॻियां हिकिड़ी नदी हुई। उन नदी ते हिकिड़ी पुल हुई, सनी हिकिड़ी घस हो। उन घस तां हिकिड़ो थी मटिणो हो। त बादशाह राणी खे चवणु लॻो त तूं आस्ते आस्ते करे हितां मटे वञ, पोइ असीं बि हिकिड़ो थी अचूं था। त पहिरीं उन घस तां राणी मटी वई उन पासे। उन खां पोइ पंहिंजे ॿिन्ही पुटनि खे बादशाह मोकिलियो त हाणे अमीं वञो। त बादशाह ऐं राणी जा 2 पुट उन रस्ते तां विया पिए त अचानक किरी पिया उन नदी में। नदी तमामु वॾी हुजे। पोइ त बादशाह बि उतां उन रस्ते तां मटे आयो सिधो राणी वटि। हिते राणी रोअणु लॻी ऐं चवणु लॻी त पंहिंजा 2 पुट पाण खां विया हलिया। हाणे नदी तमामु वॾी हुजे, हाणे हू त बादशाह जा 2 पुट त लुड़ी हलिया उन मंझि। त बादशाह राणी खे चवणु लॻो त रो न, जेको नसीब में लिखियलु हो सो थियो। हींअर पाण ते बुरो वक़्तु हले पियो, बुरो वक़्तु नेठि कॾहिं न कॾहिं ख़तमु थी ईंदो। हाणे बादशाह ऐं राणी 2 रहिया, हुन जा 2 पुट वीचारा उन नदी में लुड़ी हलिया। हाणे बादशाह ऐं राणी 2 अचनि पिया, आया हिकिड़े समुंड जे किनारे ते। उते हिकिड़ी तमामु वॾी होटल हुजे, उन होटल जो मालिक उते कमकार कंदो हुजे। त बादशाह ऐं राणी 2 आया उन होटल जे मालिक वटि, समुंड जे पासे में जेका होटल हुजे। त उहो बादशाह चवणु लॻो उन होटल जे मालिक खे त मूंखे को कमकार ॾे, ऐं धंधो हिते कंदसि पियो, कमकार कंदसि पियो, को हुजे त ॾे, असीं काफ़ी ॾींहंनि खां बुखायल आहियूं। त हिते उहो होटल जो मालिक चवणु लॻो त भले अव्हांखे आऊं कमकार ॾियां थो, तुंहिंजी ज़ाल घरवारी थांबा मले होटल जा, ऐं तूं हिते जेके मूं वटि ग्राहक अचनि था, ही ॿेड़ियुनि ते हिकिड़ा सौदागर अचनि था, परे परे जा ॿियनि मुल्कनि जा हिते अचनि था वापारु करण जे लाइ। हिकिड़ा आहिनि वापारी, उहे अचनि था, उन्हनि खे तोखे खाधो पीतो खणी ॾियणो आहे ऐं तुंहिंजी घरवारी खे थां वग़ैरह धोइणा आहिनि होटल ते। कमु इहो आहे, इन जे बदिले अव्हांखे आऊं 2 टाइम जी मानी ॾींदसि। त बादशाह चवणु लॻो त मूंखे मंज़ूरु आहे। हाणे उहो बादशाह ऐं बादशाह जी ज़ाल राणी उते उन होटल ते कमु करणु लॻा। हाणे कई माण्हू ईंदा हुआ, सौदागर ईंदा हुआ, वॾा वापारी ईंदा हुआ, उते समुंड जे किनारे ते सौदा थींदा हुआ। त कुझु ॾींहंनि खां पोइ 2 वापारी आया, 2 सौदागर आया वॾे ॿेड़े में। त उन होटल ते मानी वग़ैरह खाधी ऐं 2 पाण में चवणु लॻा त ही माई तमामु ख़ूबसूरत ऐं भली आहे। माई उहा उन बादशाह जी ज़ाल जे बारे में चवणु लॻा थी तमामु भली आहे, हिन खे पाण सां गॾु वठी हलंदासीं, हिन खे झले हलंदासीं। त उहे 2 सौदागर वापारी 2 आया उन होटल जे मालिक वटि, उनखे चवणु लॻा त ही माई कंहिंजी आहे, माई तमामु ख़ूबसूरत ऐं हसीन आहे, तोखे असीं जाम पैसा ॾींदासीं, सोन ॾींदासीं, इहा माई असांखे ॾे, हिन माई खे असां सां गॾु वठी वञूं। हाणे उहो होटल जो मालिक लालच में अची वियो, लालची वियो ऐं दिलि में सोचणु लॻो त मूंखे जाम पैसा मिलनि पिया। त उहो उन सौदागर उन वापारी खे चवणु लॻो होटल जो मालिक त हिन सां हिन जो गॾु मुड़ुसु बि आहे, अमीं शाम ताईं हिते वेहो, हिन जो मुड़ुसु वेंदो कंहिं कम सां, पोइ तव्हां हिन खे हितां झले ऐं खणी वञिजो। त उहो वापारी सौदागर चवणु लॻा त भले ठीकु आहे। त जॾहिं शाम थी, उहो बादशाह वियो कंहिं कम सां, निकिरी किथे ॿिए पासे, माई अकेली हुजे उहा राणी। त उन सौदागर उन वापारिनि छा कयो, उन माई खे झले ऐं ॿेड़े में विझी ऐं उन होटल जे मालिक खे पैसा ॾेई ऐं ॿेड़ी ते हलिया विया। त हिते बादशाह आयो, उन होटल वारे मालिक खे चवणु लॻो त मुंहिंजी ज़ाल किॾां वई आहे, ॾिसजे कोन थी। त होटल जो मालिक चवणु लॻो त मूंखे कहिड़ी ख़बर, हिते हूंदी, कमकार कंदड़ हूंदी। त बादशाह चवणु लॻो त मूं जाम ॻोल्हियो आहे, मूंखे मिले कोन थी, वई हले किॾां आहे। त हिते उहो होटल जो मालिक चवणु लॻो त हिते वॾा वापारी अचनि था, वॾा सौदागर अचनि था, थी सघे थो उन सां गॾु चढ़ी वई हली हुजे। हाणे बादशाह वीचारो मायूस थी वियो, परेशान थी वियो ऐं होॾां उहो सौदागर ऐं वापारी उन बादशाह जी ज़ाल राणी खे वठी हिकिड़े ॿी जॻह ते परे हिकिड़ो तमामु निकिरी आया। त आया उहे बि कंहिं समुंड जे किनारे ते पुॻा, ॾिसनि त हिकिड़ो घर हुजे, उते हिकिड़ी जॻह ठहियलु हुजे, उते हिकिड़ो हमराह वेठो हुजे। त हिते उहो सौदागर ऐं वापारी चवणु लॻा त अॼु पाण हिन राणी खे वठी हिन घर में विहारियूं था, हिन जॻह में विहारियूं था ऐं पाण हलूं था वापारु वग़ैरह करे ऐं सौदो वग़ैरह करे ऐं वरी वापसी अचूं था, इन माई खे वठूं था। त उहे 2 सौदागर, उहे 2 वापारी उन माई खे वठी उन जॻह ते आया। त हिते हमराह खे चवणु लॻा त हीअ जॻह वांदी आहे। त हमराह चवणु लॻो त हा, हीअ जॻह वांदी आहे। त चवणु लॻा त हीअ माई, हिन औरत खे असीं हिते विहारियूं था, हिन जॻह में असांजो कुझु सामान आहे उहो बि हिन जॻह में रखूं था, उनजे एवज़ में तोखे पैसा ॾियूं था।
त हिते उहो हमरा चवणु लॻो त भले ठीकु आहे। त हिते उहो सौदागर ऐं वापारी चवणु लॻा त हिन माई खे पाण ते विहारो हलूं था, पर इहा माई भॼी न वञे। त हिते उहो सौदागर ऐं वापारी उन हमरा खे चवणु लॻा असांखे के अहिड़ा 2 चौकीदार आणे ॾे जेके नौजवान छोकिरा हुजनि, पहिरो ॾियनि हिन जॻह जो, असीं हिते सौदा ऐं वापारु करे ऐं वरी वापसी अचूं था। त उहो हमरा चवणु लॻो त भले ठीकु आहे। हमरा ॿियो वञी हिकिड़ा 2 नौजवान छोकिरा वठी आयो, तमामु हिमत भरिया हुआ, सुठा हुआ, चौकीदारी जे लाइक़ु हुआ। त सौदागर ऐं वापारी उन छोकिरनि खे चवणु लॻा त हिन घर जी पारत अथई, जांच कजो पिया, असांजो सामान वग़ैरह क़ीमती हिन में पियो आहे, असीं सौदा ऐं वापारु करे ऐं वरी वापसी अचूं था, असांखे हिकिड़ो ॾींहुं लॻी वेंदो। त उहे छोकिरा चवणु लॻा त भले ठीकु आहे। हाणे उहे सौदागर त विया हलिया, उहे छोकिरा बि 2 वॾा नौजवान हुआ, चौकीदारी ॾियण लॻा उते उन घर जी। त हिते सॼो ॾींहुं गुज़री वियो ॿिन्ही खे चौकीदारी ॾींदे उन घर जी। अची राति थी, हाणे उहा राणी उन घर में अंदरि हुजे ऐं छोकिरा ॿाहिरि दर ते चौकीदारी पिया ॾियनि। त हिते उन ॿिन्ही छोकिरनि मञा हिकिड़ो छोकिरो चवणु लॻो त जेके चौकीदार हुआ त यार सॼो ॾींहुं पाण गुज़ारियोसीं, सॼो ॾींहुं पाण कटियोसीं, हाणे राति पंहिंजी कीअं गुज़रंदी। त हिते ॿियो छोकिरो चवणु लॻो त भले ठीकु आहे, आउं तोखे को अहिड़ो किसो ॿुधायां थो, उहो पाण किसो ॿुधंदे ॿुधंदे पाण खे राति बि गुज़री वेंदी। त उहो छोकिरो ॿियो चवणु लॻो त भले ठीकु आहे। त हिकिड़ो छोकिरो उहो चवणु लॻो त तोखे किसो कहिड़ो ॿुधायां, तोखे दुनिया जो किसो ॿुधायां या तोखे आउं मुंहिंजो किसो ॿुधायां। त उहो ॿियो छोकिरो चवणु लॻो त दुनिया जा किसा त मूं जाम ॿुधाया, तूं मूंखे पंहिंजो किसो ॿुधा। त उहो छोकिरो चवणु लॻो त आउं हिकु बादशाह जो पुटु आहियां ऐं असांजी वॾी बादशाही हूंदी हुई ऐं अचानक असां ते बुरो वक़्तु अची वियो ऐं असीं पाण में 2 भाउ हुआसीं। असां नदी क्रॉस कई पे त असीं 2 उन नदी में किरी पियासीं ऐं असीं 2 विछड़ी वियासीं। आउं कंहिं हिकु पासे थी वियसि, मुंहिंजो भाउ ख़बर न आहे केॾांहुं वियो हलियो। त हिते ॿियो छोकिरो जेको चौकीदारी ॾींदो उहो रोइणु लॻो। त हिते उहो छोकिरो चवणु लॻो त मूं तोखे मुंहिंजो किसो ॿुधायो ऐं तूं रोईं पियो। त उहो छोकिरो चवणु लॻो त जेको तोखां विछड़ियो हो आउं उहो ई आहियां, तुंहिंजो भाउ आहियां। तुंहिंजो पीउ बादशाह जेको तूं ॻाल्हि कई, बुरो वक़्तु आयो, पाण 2 भाउ आहियूं। त ॿिन्हिनि भाकुर पातो, छो त इन ॻाल्हि खे इली टाइम थी वियो ऐं उहे वीचारा बादशाह ऐं राणी उते कमु कंदा होटल ते, उते कई सालूं थी वियूं। त इहे 2 छोकिरा बची विया हुआ ऐं वॾा थी विया हुआ, क़िस्मत जी ॻाल्हि आहे। ऐं वञी मिलिया बि हींअर अहिड़े हंध ते, ॾियनि बि वरी माउ जी चौकीदारी पिया। त हिते उहा घर में राणी जेका क़ैद हुई, सौदागर ऐं वापारनि जेका क़ैद करे ॾी, उहो हिन 2 छोकिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं ऐं चवणु लॻी त हीअ 2 मुंहिंजा पुट आहिनि। त उहा बि ख़ुशि थी ऐं चवणु लॻी त हिननि खे आउं कीअं चवां, छो त हिननि खे सौदागर ऐं वापारी मुंहिंजी चौकीदारी लाइ छॾे विया आहिनि। त राणी चवणु लॻी त हाणे इहे सौदागर ऐं वापारी अचनि त पोइ आउं ॾिसां थी। त जॾहिं सौदागर ऐं वापारी ॿिए ॾींहुं आया त हिते उहा राणी चवणु लॻी उन सौदागर ऐं वापारियुनि खे त हिन 2 छोकिरनि मूंसां बदतमीज़ी कई आहे ऐं मूंसां बुरो सलूक कयो आहे। त सौदागर ऐं वापारी चवणु लॻा त तोसां हिननि बुरो सलूक कयो आहे, तोसां बदतमीज़ी कई आहे, तूं ॿुधाए हिनखे कहिड़ी सज़ा ॾियूं। त उहा राणी चवणु लॻी तव्हां हिनखे का बि सज़ा न ॾियो, तव्हां मूंखे वठी हलियो हिन मुल्क जे बादशाह वटि, तव्हां बि हलो ऐं 2 छोकिरा बि हलनि ऐं उहो फ़ैसिलो बादशाह कंदो। राणी थोरी मिड़ी ते चालाकी कई। त हिते छोकिरा चवणु लॻा राणी खे त असां तुंहिंजो नालो बि कोन वरितो आहे, असां तोखां को बि बुरो सलूक कोन कयो, तूं हर बुरी ईअं छो पई चवें। त राणी चवणु लॻी न, अमां मूंसां बुरो सलूक कयो आहे, मूंसां बदतमीज़ी कई आहे। त नेठि उहा राणी उहे 2 छोकिरा ऐं उहे 2 सौदागर वापारी सिधा आया उन मुल्क जे बादशाह वटि। त बादशाह चवणु लॻो राणी खे त तुंहिंजो छा मसइलो आहे, मूंखे ॿुधा। त हिते राणी अलफ़ खां वठी ये ताईं सॼी हक़ीक़त करे उन बादशाह खे ॿुधाई। त हिते उहा ॻाल्हि उन्हनि छोकिरनि बि ॿुधी त छोकिरा ॾाढा ख़ुशि थिया, डोड़ी अची पंहिंजी माउ खे मिलिया। हाणे नंढे हूंदे जा विछड़ियल पंहिंजी माउ खे ॾिठो त उन सां वञी मिलिया, छो त माउ खे हिननि सुञातो कोन हो, माउ थोरी पोड़ी थी वई हुई। पोइ जॾहिं माउ इहा हक़ीक़त बादशाह खे ॿुधाई त पोइ छोकिरनि सुञातो, छोकिरा अची डोड़ी पंहिंजी माउ राणी खे भाकुर भाकुर पातऊं। त राणी बि पंहिंजे पुटनि खे भाकुर पातो। त बादशाह राणी खे चवणु लॻो त तोसां तमामु ग़लति थियो, तुंहिंजे मुड़ुसु बादशाह सां बि तमामु ग़लति थियो, बुरो वक़्तु हो सो तव्हां ते आयो। त बादशाह चवणु लॻो त तुंहिंजो जेको गुज़िरियल वक़्तु आहे, जेको बुरो वक़्तु आहे, उनखे त आउं बदिली न करे सघियसि ऐं न ई मूंखां थींदो, पर हाणे ईंदड़ वक़्तु तुंहिंजे लाइ आउं बहितरु करे सघां थो ऐं तूं ॿुधा त हिन सौदागर ऐं वापारियुनि खे कहिड़ी सज़ा ॾियां। त हिते राणी चवणु लॻी त हिन सौदागरनि खे वञी जेल में क़ैद कर ऐं मूंखे मुंहिंजा 2 पुट मिली विया आहिनि, आउं वञा थी पंहिंजे मुड़ुसु वटि। त बादशाह छा कयो, उन 2 सौदागर ऐं वापारियुनि खे सिपाहियुनि खे चई क़ैद कराए छॾियो ऐं राणी खे तमामु जाम मिल्कियत सोन खज़ानो ॾिनी ऐं हिकिड़ी ॿेड़ी ते उहे 2 पुट राणी जा ऐं राणी खे चाढ़े ऐं सिधो त वापसी मोकिले छॾी। हाणे उहा राणी जा 2 पुट
ऐं क़ीमती खज़ानो वग़ैरह जेको बादशाह हिननि खे ॾिनो। सिधो आया उन होटल ते जिते बादशाह कमु कंदो हो, जिते अॻु में राणी बि कमु कंदी हुई। सिधो आया उते त बादशाह वेठो हुजे त बादशाह हिननि खे ॾिसी बादशाह हिन राणी खे ॾिसी तमामु ख़ुशि थियो त राणी खे चवणु लॻो त तूं किॾां वई हली वएं ऐं हीअ 2 छोकिरा तोसां केरु गॾु आहिनि। त हिते उहा राणी सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। हीअ पंहिंजा 2 पुट आहिनि। त हिते उहो होटल वारो मालिक बि हो, उहो हुन बादशाह खे चवणु लॻो त मूंखे माफ़ु कर, तूं हिकु बादशाह हुएं, तोते बुरो वक़्तु आयो हो, मूंखे माफ़ु करे छॾ ऐं मूं तोसां ईअं कयो। त बादशाह हुनखे माफ़ु करे छॾियो। बादशाह पोइ पंहिंजी ज़ाल राणी खे पंहिंजे 2 पुटनि खे वठी ऐं सिधो आयो पंहिंजी वापसी बादशाही में। हाणे हुजे त उते कुझु बि न, पर उन मुल्क में आयो। बादशाह जेको क़ीमती खज़ानो वग़ैरह जाम ॾिनो हो, उन मज़ा हुन पंहिंजो वरी महल ठारायो ऐं वरी वापसी पंहिंजी हर शइ करे वियो ऐं वरी बादशाह थी वियो। पोइ त उहो बादशाह ऐं उहे 2 शहज़ादा उनजा पुट ऐं राणी तमामु हसी ख़ुशी सां ज़िंदगी गुज़ारण लॻा। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।